उबावड़ो भरिसां रानूती जे कचे में धाड़ेलनि जे हमले में शहीद थियल डीएसपी उबावड़ो ऐं ॿिनि एसएचओ समेत 5 एहलकारनि जी जनाज़ निमाज़ अदा कई वई। मीरपुर माथिलो पुलिस लाइन में शहीद एहलकारनि जी जनाज़ निमाज़ में डीआईजी सखर जावेद जिस्काणी, एसएसपी तनवीर तुन्यो, रेंजर्स जे ऑफिसर्स, चूंडियल नुमाइंदनि ऐं ॿियनि जी शिरकत। 3 मुग़बिन जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन दौरान धाड़ेलनि जे हमले में डीएसपी उबावड़ो अब्दुल मालिक भुट्टो, एसएचओ खिंजो अब्दुल मालिक कमांगर, एसएचओ मीरपुर माथेलो दीन मोहम्मद लगारी, पुलिस एहलकार मोहम्मद सलीम चाचड़ ऐं एहलकार जतोई पिताफी धाड़ेलनि जे हमले में शहीद थी विया हुआ। ज़ख़्मी थियल एसएचओ गुलाम अली ब्रोही, एहलकार मुमताज़ अली सुमरो, मोहम्मद अली ऐं सिपाही आफ्ताब अहमद जो सखर जे अस्पताल में इलाज जारी। अगोनी सदर आसफल जरदारी, पीपुल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो जरदारी जी घोटकी में पुलिस कैंप ते धाड़ेलनि जे हमले जी मसमत। पुलिस एहलकार जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार। ज़ख़्मी थियल एसएचओ गुलाम अली ब्रोही ऐं ॿियनि जी तकड़ी सिहतयाबी लाइ दुआ। बिलावल भुट्टो जरदारी चयो आहे त शहीदनि जे वारसनि सां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। आवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त ऐं अमन अमान जो क़याम सिंध हुकूमत पुलिस जी ज़िम्मेवारी आहे। यकीन आहे त वारदात में मुलविस जवाबदार जल्द पंहिंजे अंजाम ते पहुचंदा। वॾे वज़ीर मुराद अली शाह घोटकी में धाड़ेलनि जे हमले में पुलिस एहलकारनि जी शहादत जो नोटिस वरितो। आईजी पुलिस खां रिपोर्ट तलब करे वरिती। धाड़ेलनि ख़िलाफ़ भरपूर ऑपरेशन जी हिदायत। वॾे वज़ीर चयो आहे त वाक़ियो कीअं पेश आयो इन बाबति तफ़सीली रिपोर्ट ॾिनी वञे। पुलिस एहलकारनि खे शहीद कंदड़ ॾोहारनि खे हर सूरत में जेल में ॾिसणु चाहियां थो। वॾो वज़ीर मुराद अली शाह सखर पहुची शहीद एहलकारनि जे वारसनि सां मुलाक़ात ऐं अमन अमान बाबति इजलास जी सदारत कंदो। कुछ दिन पहले उबाड़ो से जो है वो 3 बंदे जो है उठाए गए थे। पुलिस ने इस सिलसिले में ऑपरेशन किया था। ये पुलिस ने ऑपरेशन बिल्कुल प्लान किया था, लेकिन जाहिर सी बात है कि जो हमारा वेपन है वो पुलिस के खिलाफ जो इस्तेमाल हुआ है वो रॉकेट लॉन्चर से इस्तेमाल हुए हैं और 20 से 25 रॉकेट लॉन्चर इस्तेमाल हुए हैं। डाकू ने जिस किस्म की स्टेट विद इन द स्टेट कायम की है, इसके खिलाफ हमें कुर्बानियां देनी पड़ेंगी। जब तक हम अपनी ब्लड कुर्बानियां नहीं देंगे तब तक ये जो क्रिमिनल का राज है, जो डाकू राज है, ये खत्म नहीं होगा। आप यकीन रखें कि हमने उन डाकुओं के खिलाफ जो जिहाद है वो हमारा जो आखिरी पुलिस का जवान है उस वक्त तक हम इंशाल्लाह कायम रखेंगे। और जब तक ये डाकू तमाम खत्म नहीं होता है, डाकू कल्चर खास तौर पर इन इलाकों में, तब तक पुलिस चैन के साथ नहीं बैठेगी। हम मजीद कुर्बानियां देंगे। आप एसएसपी घोटकी तनवीर अहमद तुन्यो चयो आहे धाड़ेलनि पुलिस ते हमले में 25 रॉकेट लॉन्चर इस्तेमाल कया। पुलिस 3 मुग़बिन जी बाज़ियाबी लाइ प्लांटेड ऑपरेशन कयो, पर धाड़ेलनि वटि जदीद हथियार आहिनि। पुलिस खे बि जदीद हथियारनि जी ज़रूरत आहे। धाड़ेलनि रियासत अंदरि रियासत क़ाइमु कई आहे। धाड़ेल राज जे ख़ात्मे लाइ असांखे कुर्बान ॾियणियूं पवंदियूं। मीरपुर माथेलो में शहीद ऑफिसर्स ऐं एहलकारनि जे नाज़ निमाज़ खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे एसएसपी तनवीर तुन्यो चयो त धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ ज़रूरत पई त फ़ौज जी मदद वरिती वेंदी। फ़ौज असांजो इदारो आहे। पुलिस ते हमले बाद जवाननि जा हौसला कमज़ोर न थींदा। आख़िरी धाड़ेल जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। पीटीआई चेयरमैन इमरान खान पारां अंगारे खां ॿीहर लॉन्ग मार्च शुरू करण जो ऐलान। 8 मार्च ते वज़ीर आबाद खां ॿीहर लॉन्ग मार्च शुरू थींदो।
मां रावलपिंडी खां मार्च में शिरकत कंदुसि। 38 माण्हुनि जे इस्तीफ़ा ताईं शफ़ाफ़ जांच न थी सघंदी। मर्ज़ीअ मूजिबि FIR दाख़िल कराइण मुंहिंजो हक़ आहे। अॻूणो वज़ीर आज़म हूंदे केस दाख़िल नथो कराए सघां त आम माण्हूअ खे कीअं इंसाफ़ मिलंदो। आज़म सवाती जी मुबैना वीडियो वारे मामले ते सुप्रीम कोर्ट ॾाढो धरणो वणंदासीं। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त इमरान ख़ान दुनिया जो नंबर 1 कूड़ो शख़्स आहे। हिन कूड़े शख़्स बग़ैर सबूतनि जे ATM शख़्सियतुनि मथां इल्ज़ाम मढ़ियो। संदसि कूड़ जी जांच थियणु घुरिजे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हीउ पाण खे गोलियूं लॻण ते ड्रामो करे रहियो आहे। सॼी दुनिया चोर कोठींदड़ पाण चोर निकितो आहे। इमरान ख़ान पहिरियों शख़्स आहे जेको फायरिंग में ज़ख़्मी थियण ऐं हॾे जो इलाज बि कैंसर जी अस्पताल में कराए थो। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान मर्ज़ीअ जी FIR दाख़िल करण लाइ पंजाब हुकूमत ते दबाव अची रहियो आहे। PTI अॻुवाण कलाकनि जा कलाक कूड़ ते ॿधल प्रेस कॉन्फ्रेंस करे सघनि था त पार पंहिंजी हुकूमत में 4 ॾींहं गुज़रण बावजूदि FIR दाख़िल छो नथा कराए सघनि। पंजाब में हुकूमत पुलिस ऐं PTI जी आहे। जॾहिं त जारी कयल बयान में मरियम औरंगज़ेब चयो आहे त फॉरेन फंडिड फितनो पंजाब में ताक़तवर जे ज़ोर ते कानून खां मथां ई ऐं कोड़ी FIR कटाइण घुरे थो। सुप्रीम कोर्ट तर्जुमान पारां सेनेटर आज़म सवाती जुडिशल रेस्ट हाउस कोयटा में क़याम वारे बयान की तरदीद करे छॾी। सुप्रीम कोर्ट के तर्जुमान जारी कयल पधिराई में चयो आहे त आज़म सवाती कॾहिं भी जुडिशल रेस्ट हाउस कोयटा में नाहे तरसियो। जुडिशल रेस्ट हाउस जो इंतजामी कंट्रोल रजिस्ट्रार सुप्रीम कोर्ट वटि आहे। जुडिशल रेस्ट हाउस में रुगो हाज़िर सर्विस ऐं रिटायर जज क़याम करे सघनि था। PTI सेनेटर आज़म सवाती जी मुबैना वीडियो लीक थियण वारे मामले की जांच लाइ सेनेट चेयरमैन सादिक सिंजराणी 14 रुकनी स्पेशल कमेटी क़ाइम करे छॾी। ख़ुसूसी कमेटी मुबैना वीडियो लीक जे घण रुखी जांच करे 1 महीने अंदर रिपोर्ट सेनेट चेयरमैन के पेश कंदी। पीपल्स पार्टी कराची जी आवाम सां कयल हिकु ॿियो वाइदो पूरो करे छॾियो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद पारां दुनिया की जदीद तरीन इलेक्ट्रॉनिक बसिस कराची में हलाइण जो ऐलान करे छॾियो। ट्रांसपोर्ट खाते के वज़ीर शर्जील इनाम अहमद चयो आहे त ट्रांसपोर्ट खातो कराची में नई बस सर्विस शुरू करण जो वञी रहियो आहे। जॾहिं त हीउ पाकिस्तान जो पहिरियों इलेक्ट्रॉनिक गाॾियूं आहिनि जेके मुकमल तौर ते माहौल दोस्त आहिनि। सुभाणे खां कराची में इलेक्ट्रॉनिक बस जी टेस्ट ड्राइव कई वेंदी। T20 वर्ल्ड कप के वडे दंगल में पाकिस्तान बांग्लादेश के 5 विकेट्स तां शिकस्त ॾेई सेमीफाइनल में पहुंची वियो। ग्रीन शर्ट्स बांग्लादेश पारां ॾिनल 128 रन्स जो हदफ़ 19 ओवर में 5 विकेट्स जे नुक़सान ते पूरो कयो। मोहम्मद रिज़वान 32, मोहम्मद हारिस 31, कप्तान बाबर आज़म 25 रन्स ठाहे आउट थी विया।
शान मसूद 24 रन्स ठाहे नॉट आउट रहियो। 4 विकेटूं वठंदड़ फास्ट बॉलर शाहीन शाह आफरीदी मैन ऑफ दी मैच करार ॾिनो वियो। क़ौमी टीम जो सेमीफाइनल में 9 तारीख़ ते अरबा ॾिहाड़ी न्यूज़ीलैंड सां मुक़ाबलो थींदो। ॿियो मुख्य सेमीफाइनल फाइनल 10 नवंबर ते भारत ऐं इंग्लैंड विच में खेॾियो वेंदो। T20 वर्ल्ड कप में भारत ज़िम्बाब्वे खे हिक तरफ़ी मुक़ाबले बाद 71 रन्स तां शिकस्त ॾेई छॾी। मलीर में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान मारिजी वियल नौजवान सुञाणप ड्रखण वासी ख़ालिद क्रूज़ तौर थी वई। नौजवान जे मामे मुख्तियार क्रूज़ चवणु आहे त संदसि भाणे जो ख़ालिद क्रूज़ कराची में रिक्शा हलाईंदो हो। पुलिस खेसि जुड़तो मुक़ाबलो ॼाणाए मारियो आहे, इंसाफ़ कयो वञे। सिंध में बोर खां पोइ बीमारियुनि ते इज़ाफ़ो न आयो। वधीक 2 ॿारड़ा ज़िंदगी जी जंग हाराए विया। मलीर जे टेंट सिटी में दड़ो में 2 ॿारड़ा फौत थी विया।